नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां मिनारटी हिंदुनि जो वफ़द करीमाबाद कॉलोनी खां रामा पीर जे मेले में शिरकत करण जे लाइ रवानो थियो आहे। उन्हनि इबरत न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो। मुंहिंजो वालिद साहब हूंदो सो वाघेराम सां गॾु हूंदा हुआ ऐं अॼु बि असांखे हू गॾु वठियो हले पियो। असांजा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजे वॾनि जी इज़त करे असांखे वॾे जथे में शरीक करे रहियो आहे। ये असांजो तक़रीबन असांजा अब्बा ॾाॾा जेके हुआ बि इहे रामापीर जे टंडो हलिया वेंदा हुआ पैदल, ऐं जंहिंमें ख़ासि करे हीउ प्रोग्राम जेको सो त असल बुनियादु टंडो साईं दादा, ऐं हिन में तक़रीबन असांजा टंडे मोहम्मद खान ज़िले मां 12,000 माण्हू पैदल यात्री वेंदा आहिनि। ऐं उन खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते जीअं ख़बर पई त कराची मां बि हिते माण्हू असां वटि ईंदा हुआ, सुजावल, ठट्टो, बदीन, हैदराबाद, इहे सभु जथा असां वटि हिते अची गॾंदा आहिनि। ऐं उन में पोइ हिते भंडारे जो सिस्टम थींदो आहे ऐं असांजी रीत रस्म जेको डांस वग़ैरह छोकिरनि जा प्रोग्राम थींदा आहिनि। ऐं हितां पोइ तक़रीबन गॾु थी करे महिरबानी आहे पंहिंजो पितापी साहिब जी, जेको असांखे सॼो ग्राउंड जो प्रोग्राम हुते कंदो आहे। हिते असां वटि सेठ भुटाराम आहे, सेठ बाजूराम आहे, उहे बि असांजी सपोर्ट कंदा आहिनि हिते। ऐं उते भंडारो जेको थींदो आहे उन माण्हुनि जो पाणी जो बोतल ऐं जेको प्रोग्राम हू कंदा आहिनि। ऐं असांजी कमेटी जेकी आहे उहा बि हिन में सपोर्ट कंदी आहे। त हिन में ख़ासि करे टंडे साईं दाद जे सेठ वाघाराम बि असांजा वॾा जेके ही मेलो मचाईंदड़ ही बुज़ुर्ग सॼी सिंध जा माण्हू हिते टंडे मोहम्मद खान, ठठो, हैदराबाद, सुजावल सभु जा माण्हू हिते अची गॾु थींदा आहिनि। पर पहिरीं जथो जेको आहे टंडो साईं दाद मां निकिरंदो आहे, वॾो में वॾो जथो आहे टंडो साईं दाद जो। इन खां पोइ नंढा नंढा जथा हितां ई निकिरंदा आहिनि। बोलो रामा पीर की। साईं असां जेको असांजा वॾनि खां वठी ऐं असांजी रस्म रवाज कंदा अचूं पिया, ऐं बाबा रामदेव मोहन असांजो पोयों बुनियाद बि इहो ई बुनियाद कंदो ईंदो। हीअ हज़ारनि जी तइदाद में जथो टंडे साईंदान खां निकिरंदो आहे, टनो लिहार पैदल काफ़िलो, ऐं हिन में नियाणियूं वॾा नंढा वॾा ॿार बि पहिरियों गारा अक़ीदत सां वेंदा आहिनि। ऐं हर साल बाबा जो मेलो लॻंदो आहे। इहे असांजा अॻेवान आहिनि, इहो संभालींदा आहिनि। असांखे माना सेक्रेटरी खपे, पुलिस असां सां गॾु हुजे। असांजो ॿार बच्चो सभु वञे थो बंदि, हर साल वेंदा आहियूं। जय रामा पीर की, जय रामा पीर की, जय रामा पीर। मिनारटी विंग जे अॻुवाणनि जो चवणो हो त असां 70 सालनि खां रामा पीर जे मेले में हज़ारनि जे तइदाद में शिरकत करण जे लाइ टंडो मोहम्मद खान मां निकिरंदा आहियूं, जिथे पुलिस पारां असांखे सख़्तु सिक्योरिटी हूंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू असांजो इस्तक़बाल करे असांखे रामा पीर जे मेले ताईं पहुचाईंदा आहिनि। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।